दोस्तों अस्सलाम वालेकुम। चाला खुश खैर ठीक ठाक उम्मीद अद खुश हूंदो आबाद हूंदो। दोस्तों ही कुदरत जो कमाल ॾिसो, कुदरत जो करिश्मो ॾिसो। असां जेके वण ॾिठा हुआसीं या बूटा ॾिठासीं या गुलनि वारा वण ॾिठासीं, हमेशह हिकु रंग में गुल निकिरंदा आहिनि, टिड़ंदा आहिनि। हिननि जो साइज़, हिननि जो अंदाज़ या टिणण जो या साइज़ जो या शक्ल जो हिकु जहिड़ा आहिनि, पर हिननि जो रंग ॾिस तब्दील थियल आहे। हिकिड़े ई बूटे मां ॾिस ॿिनि क़िस्मनि जा रंग आहिनि। इहे कुदरत जो कमाल ई चइबो, छो जो हू मालिक सभु कंहिंजो। इन जे करे मां चयो दोस्तनि खे, हीअ मां अॻु में बि वीडियो यूट्यूब ते बि लाथो हो। दाइम बलोच जे नाले सां यूट्यूब ठहियल आहे मुंहिंजो, उते बि लाथो हो। पर अॼु वरी मां चयो ॾेखारियां। विच में गुल किराए छॾिया हुआ, सम्झी त छणी विया हुआ उहे गुल, पर वरी कल्ह 3 ॾींहं खां वठी मौसम सुठी हुई, इन जे करे हिन जा गुल वरी ॿीहर फुटिया आहिनि। ऐं हिकिड़ो ई बूटे मां ॾिसो ॿिनि क़िस्मनि जा रंग आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, तव्हांखे ॾेखारियां थो। हे ॾिसो, हे कुदरत जो ई कमाल चइबो, कुदरत जो ई कमाल। हिकु हाणे हेॾे ॾिसो तव्हां पाण, 2-3 गुल रंग तब्दील थियल आहिनि, 2-3 जा तब्दील थिया आहिनि। हेॾे वरी बिल्कुलु इहो ई साॻियो ई ॿूटो आहे, हेॾे वरी हिकिड़ो ई रंग आहे। इहो कुदरत जो कमाल ऐं करिश्मो ई आहे, छो जो हू मालिक धणी आहे। न त अक्सर तव्हां बाग़ ॾिसंदा हूंदव, कोई बि फ्रूट में ॾिसो या गुलनि में ॾिसो, हिकिड़े बूटे मां हिकिड़ो ई रंग निकिरंदो आहे, 2 रंग न आहिनि निकिरंदा। पर या फलनि में ॾिसो तॾहिं बि हिकिड़ो ई रंग निकिरंदो आहे। हीउ वाहिद बूटो आहे मुंहिंजी ज़िंदगी में शायदि, जो मां हिकिड़े ई बूटे मां 2 रंगनि जा गुल ॾिसां पियो थो। जिथे मां कमु कंदो आहियां उते ई इहो बूटो आहे। कुदरत जो सम्झेंगे करिश्मो ई हिनखे चवंदुसि। तव्हां ॾिसी सघो था कीअं आहे। दोस्तनि सां शेयर कयां ख़ुदा जो कुदरत हिकिड़ो ई बूटो आहे बाबा, बिल्कुलु अवल खां वठी आख़िर ताईं हितां खां पैदा थिए थो। हिन जा कुझु टार हेॾे अचनि था, तव्हां ॾिसी सघो था, ऐं कुझु वरी हेॾे वञनि था। हेॾे वरी हिकिड़ो ई रंग आहे, हेॾे वरी हिकिड़ो ई रंग आहे, साॻियो ई ॿूटो, साॻियो ई वण। हेॾे वरी ॾिसो तव्हां पाण तब्दील थियल आहिनि रंग जा। पहिरियां अक्सर मां हे गुल हिन खे ॾिसंदो हुउसि, अहिड़ा कढींदो हो, फुटंदा हुआ अहिड़ा गुल। पर हाणे हिन चकर ते मां ॾिठुमि त हाणे हिन जा रंग तब्दील थींदा आहिनि। हाणे ॾिस कुझु 2-3 गुल कहिड़ा आहिनि, तव्हां पाण ॾिसी सघो था। 2-3 गुल वरी अहिड़ा रंग जलियूं बीठी आहे। कुदरत जो ई कमाल आहे, मां त कुदरत जो कमाल सम्झांसि थो। हे आहिनि, हे तव्हां सां तारीफ़ कराईंदो थो हलां। हे वरी हिते मां नओं हिकिड़ो ॿिज रखियो आहे। हे वॾा थींदा ऐं पोइ सुञाणण में ईंदा। हींअर तव्हांखे शायदि सुञाणण में न अचनि, हिननि जो मां पोखाई हिते कयो आहे। ऐं अॻु में बि कुझु तव्हांखे ॿुधायो हुउमि त मां यूट्यूब ते रखियो हुउमि हुनजो वीडियो, जंहिंमें धाणिया थिया या टमाटा थिया। हे ॿिज वॾो थिए पोइ तव्हां शायदि मथां सुञाणियो। हे उहो आहे। हिननि खे इन जे करे लिखियां थो त हिननि खे जीत खाइनि था, कामयाबु नथा वञनि। इन जे करे मां हिन जो वरी पंहिंजो अंदाज़ो लॻायो आहे, त मां चयो हिननि खे हिते मां लिकाए छॾियां। हीअ मुंहिंजा धाणिया आहिनि। धाणियुनि ख़ासि मज़ो न कयो आहे, जेको करणु हिननि खे खपे हा, पर ओतिरो मज़ो न कयो हिननि धाणियुनि। पर पोइ बि कुझु हद तक हे धाणिया मुंहिंजा कामयाबु थिया आहिनि। हे हीअं सॼो हुन में पोखियल आहिनि, हीअं अंदरि हेॾे, हिते थोरा ज़ाहिर थिया आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां दोस्तनि खे। हिननि खे कल्ह मां थोरो गुॾ ॾिनो हो, कचिरो कढियो हो, तंहिंजे करे लेटिया पिया आहिनि। हिननि खे अॼु पाणी ॾींदुसि वरी ॿीहर। हिननि में आहिनि ॾिसो, हे वण आहिनि, वणनि जो क़दुरु कयो। ॿूटा आहिनि, ॿूटा हिकिड़ो सम्झी बाग़ आहे, ॾिसण सां दिलि ख़ुशि थींदो आहे। हीउ व्लॉग दाइम बलोच यूट्यूब तां तव्हांखे पूरो मिलंदो। उते यानी कि मुंहिंजे दाइम यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, फॉलो कंदा, दोस्त सपोर्ट कंदा। हे मुंहिंजा टमाटा आहिनि, तव्हां दोस्त ॾिसी सघो था। हिननि खे बि कल्ह मां गुॾ ॾिनो हो,
हाणे हिननि ताक़त भरी आहे, थोरो थोरो हिननि अंदाज़ो कयो आहे, हिन सां थोरी मां महिनत कई आहे। मां पहिरियां बि यूट्यूब ते लाथा हुया, पर हाणे कुझु वॾा थिया आहिनि, तंहिंजे करे तव्हांखे ॾेखारियां थो। कुझु मुंहिंजा सड़ी बि विया ॿिज, हिते हिकिड़ो दाणो हिते बि आहे, वरी अलाह तव्हांखे न की ॾे हे आहिनि हिते, ॾिसो हे मुंहिंजा वॾा थी विया आहिनि टमाटा, हाणे माशाअल्लाह हे तयारु पिया था थियनि। पर हिननि जो कोशिशि घणो आहे। हे पहिरियां बि यूट्यूब तव्हांजे लाइ मां लाथो हो, हे साॻियो ॿूटो हिते भरिसां आहे, तव्हां दोस्तनि सां मां शेयर कयां थो। कुदरत जो कमाल हिन जो मां ॾिसां थो, चवां थो वाह कारीगर तुंहिंजा कमाल जो हिकिड़े ई ॿूटे मां तूं ॿिनि क़िस्मनि जा गुल ॾेखारियो। न त अक्सर असां ॾिसंदा हुआसीं, त हिकिड़े ई ॿूटे मां या हिकिड़े ई वण मां या हिकिड़े ई जेको फल फ्रूटनि जा वल हूंदा आहिनि, जिन्हनि खे वल चयो वेंदो आहे, फ्रूटनि जे ॿूटनि खे वल चयो वेंदो आहे, उन्हनि मां हिकिड़ो ई क़िस्म निकिरंदो हो। तव्हां भले सोच कयो, हे कुदरत जो ई कमाल मां सम्झां थो। तव्हां दोस्तनि जे अॻियां उमेद त ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। मां तव्हांजो पंहिंजो दाइम बलोच, हे विलाग मुंहिंजो यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदो। दाइम बलोच जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उते तव्हांखे मिलंदो। ऐं पसंदि अचे शेयर कजो, सपोर्ट कजो, फॉलो कजो, ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो। उमेद आहे त ख़ुशि हूंदा। हे हेॾा मुंहिंजो रहाश आहे, तव्हां ॾिसी सघो था। महिरबानी।